2021 में कई आहे। उन में मुंहिंजा मालिक सभु राज़ी आहिनि, पाण छोकिरी बि मुंहिंजी ज़ाल राज़ी आहिनि, ॿई जेके ज़ालूं आहिनि ॿई ख़ुशि आहिनि पाण में। जेको रजब आहे उहो मूं ते कूड़ा केस थो करे, उनजा ॿाहिरि आहिनि उहे कूड़ा केस था कनि, मूंखे तंग कयो थो वञे, ॾाढो परेशान कयो थो वञे। मां मज़दूर माण्हू आहियां। जेकी ॿी हाणे जेकी मां शादी कई आहे उहा मूंखे कोर्ट में लव मैरिज कई आहे। उहा पंहिंजी राज़ ख़ुशी आहे, उन में का अगवा या का बि अहिड़ी का ॻाल्हि न आहे। मुरादा जेका आहे उहा कंहिंजी थी आहे? उहा उमेद अली जी आहे। रजब जेको तव्हांजी पहिरीं घरवारी जी जेको पीउ आहे उहो कोर्ट में दावा करे रहियो आहे त जेको आहे सो मुरादा बि मुंहिंजी थी आहे। जी न, गॾु रहंदा आहिनि, पाण में सोट आहिनि, गॾु रहंदा आहिनि। हू इहो चए थो त माना ॿी हिन शादी छो कई आहे। दुश्मनी था कनि त माना तव्हां पहिरीं मुंहिंजी जेकी छोकिरी ज़हर आहे उन सां तव्हां शादी कई त तूं ॿी शादी छो कई। उनजे करे पोइ कूड़ा केस था आणनि, इल्ज़ाम था आणनि त ॿई भेणूं आहिनि। अहिड़ो का बि ॻाल्हि कोन्हे। कोर्ट में छोकिरी पेश थी आहे, उते उन छोकिरी पंहिंजो बयानु ॾिनो आहे। असां जॾहिं पाण में ख़ुशि आहियूं, का बि तकलीफ़ न आहे, असां पाण में जॾहिं मुंहिंजी मायूं ॿई मूंसां ख़ुशि आहिनि त हीअ मूं ते कूड़ा केस छो था कनि। सी ॾाढो परेशान आहियां। हाणे मां रोज़गार वारो माण्हू बेरोज़गार घर वेठो आहियां। अॼु ॿार निकिरूं था त हिन जा छोकिरा घुमंदा त असां तो हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। कोर्ट था वञूं त अॻ में उते बीठा आहिनि। उन्हनि जा छोकिरा तव्हांखे छा था चवनि? उहे चवंदा तोखे मारींदासीं, हा शादी तूं ॿी छो कई आहे, असां तोखे मारींदासीं, असांजी छोकिरी मोटाए ॾियो। तव्हांजो नालो छा आहे? मुरादा। तव्हां कंहिंजी धीउ आहियो? उमेद अली जी। तव्हां कंहिंसां शादी कई आहे? इरफान सां। कॾहिं? 2021 में। मुंहिंजो जेको पीउ उमेद अली, हा, उहो सोट आहे रजब जो। रजब तव्हांजो पीउ न आहे? न आहे। मां कोर्ट में पेश थी हुयमि कल्ह 3 ॾींहं। कहिड़े कोर्ट में? मेहर वारी कोर्ट। मूंसां पुलिस वारा बि गॾु हुया। मां 3 ॾींहं ते आई आहियां, वरी छो था करनि। न, तव्हांजे मुड़ुस खे जेको आहे ॿी बि शादी थियल आहे जेका अदी तव्हां सां गॾु, इहा तव्हांजी छा थिए? इहा मुंहिंजी मसात आहे। तव्हांजी भेण न आहे? न न, असांखे परेशान था करनि, हक़ बिना हक़ूं चवनि त असांखे परेशान न करनि। भाभेर असांखे परेशान था करनि। नालो छा आहे? ज़रा। तव्हांजे मुड़ुस जो नालो छा आहे? इरफान। इरफान सां तव्हां कॾहिं शादी कई आहे? इरफान सां 2018 में। इरफान वरी ॿीहर 3 सालनि खां पोइ शादी कई आहे जेका आहे मुरादा आहे, उहा तव्हांजी भेण आहे? न, उहा मुंहिंजी मासात आहे। तव्हांजो मुड़ुस 2 शादियूं कयूं आहिनि, उन में तव्हां हिकिड़े घर में राज़ी आहियो? जी हा, असां राज़ी आहियूं। इहो इल्ज़ाम कूड़ा केस था करनि असां ते। हीअ कूड़ा इल्ज़ाम था आणनि। हे मुंहिंजी मासात आहे। असांजो मुताबिलो इहो आहे त जेको मुंहिंजो पीउ रजब आहे न, उहो तंग था करनि ॾाढो। हिनजो जेको पीउ उमेद अली आहे न, उहो असांखे तंग था कनि ॾाढो। असां पाण में राज़ ख़ुशी सां शादी कयासीं, ख़ुशि आहियूं इरफान सां।